दादा हाणे ही वक़्तु आहे सजावल वारनि जे घर हली छोकिरी कढण जो। दादा ॿुधण में आयो आहे त सजावल लाला खे खणाए कराची वियो आहे। हाँ बाबा साईं, उन्हनि जे हमरा असांजी सट सही कोन सघंदा, वधीक तव्हांजो जेको हुकुम। बाबा साईं, हूं बि इहे सजावल ऐं लाला जे ॾढ ते विढ़ंदा आहिनि ऐं हू ॿई न आहिनि हिते। मां चवां थो इहो मौक़ो भलो आहे। जानो मूंखे ख़बर आहे सजावल जी ताक़त लाला ऐं वज़ीर हुआ जेके ॿई न आहिनि। सजावल बि कराची वियल आहे ऐं उन्हनि जे माण्हुनि जे मथां ख़ौफ़ छायल आहे। असां उते हली रुगो हिकिड़ी ताड़ी वॼाईंदासीं न, सभु माण्हू तितर बेतर थी वेंदा ऐं असांखे छोकिरी वापसि आणण में का बि रुकावट कोन हूंदी। पोइ छा सलाह आहे दादा, कयूं हली धमाको? चलो न, तव्हां हली ॿाहिरि बीहो, असां ई सुल्तान पाण में सलाह करे पोइ अचूं था। ठीक है बाबा साईं, असां ॿाहिरि बीहूं था, पर हीउ मौक़ो हथनि मां न विञायो। सजावल वारनि खे असांजी ताक़त जी ख़बर पइजी वेंदी। सही थो चई, ईअं ई कंदासीं, पर एॾो वॾो क़दम खणण खां पहिरियों थोरो सोचणु घुरिजे, किथे पंहिंजो ई नुक़सानु न थिए। ठीकु आहे न, तव्हां हलो ॿाहिरि बीहो। दादा पोइ छा सलाह आहे? हिन वक़्तु जेकॾहिं असां सजावल जे घर मथां हमिलो था कयूं न, इहा असांजी बेवकूफ़ी चइबी, छो था न? दादा मां मञा थो सजावल ऐं लाला जंज न हुजण जे करे हू हद खां वधीक अॼु होशियार हूंदा, पर असां हुननि खे भॼाए सघूं था। उन्हनि खे भॼाए असां छोकिरी खणी वापसि आणींदासीं बि सही, पर लाला ऐं वज़ीर जे खून जो इल्ज़ाम असां मथां लॻंदो। जॾहिं त असांजा हथ साफ़ आहिनि, पोइ उन्हनि जे खून जो इल्ज़ाम असां पंहिंजे मथां छो खणूं? कुझु ॾींहं सब्र कयो, सजावल खे वापसि अचणु ॾियो ऐं हिन मूसा खे बि ज़ोर लॻाइणु ॾियो। पोइ बि जेकॾहिं छोकिरी वापसि न आई, मां मूसा तव्हांखे अॻियां करे ॾींदुसि। पोइ वॼाए जो धमाल, तव्हांखे केरु बि कुझु चवण वारो न हूंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।